माज़ूर आयूं मजबूर नायूं दिलारा हिन देस जगयूर आयूं। शिकारापुर जे स्काउट हेडक्वार्टर में माज़ूरनि जे आलमी ॾींहं ते जिस्म जे मुख़्तलिफ़ उज़वनि खां महरूम स्पेशल पर्सन गॾु थिया हुआ। शिकारापुर ज़िले अंदरि सवें माज़ूर आहिनि जिन खे ॾिसण ॿुधण या घुमण फिरण जी आम माण्हुनि वांगुरु सघ न आहे, पर स्काउट हेडक्वार्टर में अखियुनि जे नूर खां महरूम ब्लाइंड एसोसिएशन जी मेज़बानी में आलमी ॾींहुं मल्हायो वियो। ईद जहिड़ा ॾींहं ई आहिनि माज़ूर माण्हुनि जे लाइ, छो जो पूरी दुनिया में सेलिब्रेट कयो वेंदो आहे हिन ॾींहं खे ऐं हाईलाइट कंदा आहिनि माज़ूर माण्हू पंहिंजे मसइलनि खे सोसाइटी जे अंदरि। स्पेशल एजुकेशन जा इदारा आहिनि, इहे बहितरीन तरीक़े सां जेकॾहिं फ़ाल बणाया वञनि ऐं हिन में जेको आहे सियासी समाजी ऐं जेके आम जेके असांजा शहरी माण्हू आहिनि हिन ते तवजो ॾियाराइनि ऐं कोशिशि करनि त जेको आहे इहे बहितर थी सघनि। तमामु सुठो ज़बरदस्त सुठे तरीक़े सां मल्हाए वञनि। 5% जेका डिसेबल कोटा आहे उहा हर खाते में असांजे माज़ूरनि खे मिलणु घुरिजे। डिस्क्रेडिट कयो थो वञे काफ़ी डिपार्टमेंट में। बसि वारनि खां आज़ाना रिक्वेस्ट आहे अगरि इन शइ ते गौर कनि। हिननि जो बि हक़ आहे, ही बि असांजे घर जा जेकॾहिं कोई माण्हू जो को फ़र्द जेकॾहिं नाबीन हुजे या माज़ूर हुजे त उन्हनि खां ई पुछा करे सघिजे थो त उनजा दुख सूर कहिड़ा हूंदा आहिनि, तंहिंजे करे इन्हनि जा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे मञिया वञनि। अवाम जी ज़िंदगी खे तरतीब सां हलाइण ऐं हर तबिके खे कानून मूजिबि सहूलियत ॾियणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। ज़िलाई ऑफिसर आपा ज़ाहिदा काके पोटरो PPP अॻवान ऐं अॻूणे तालका नाज़िम ज़फ़र शेख जो चवणु हो। ख़सूसी अफ़राद जेके आहिनि असांजा माशरे में, उन्हनि जा राइट्स, उन्हनि जी नीड्स, उन्हनि जी रिक्वायरमेंट्स कहिड़ियूं आहिनि त उन्हनि खे पूरो कयो वञे ऐं उन्हनि जी पार्टिसिपेंट ज़िंदगी जे हर शोबे में यकीनी बणाई वञे। ख़ासि करे स्पेशल एजुकेशन में डबल पघार उन्हनि खे ॾियण था वञनि पिया ऐं उन्हनि जे लाइ बहितरीनु इदारा ऐं इंटरनेशनल लेवल ते ताउन सां उन्हनि जे लाइ एजुकेशन जे लाइ, उन्हनि जे इलाज जे लाइ, उन्हनि जे ट्रेवलिंग जे लाइ डिस्काउंट्स बि आहिनि ऐं उन्हनि जो सुठी जेका आहे ख़्यालु रखियो वञे। ज़ाहिद नून KTN न्यूज़ शिकारापुर।